अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद बमर शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। पाकिस्तान मुस्लिम लीग नून ज़िले ठटे जे सदर मंजूर खुश्क ऐं सीनियर नायब सदर अब्दुल रज़ाक खुश्क ऐं ॿियनि सां ठटे जे शहरनि सेठ पप्पू वरायो जे अॻवानी में मुलाक़ात कई। उन मौक़े ते रियाज़ वरायो मुल्ह एसोसिएशन जे सदर ईसा साबरो, अनवर समूह, सिकंदर लगारी, मंजस काणी समेत 50 खां वधीक माण्हुनि पाकिस्तान मुस्लिम लीग नून में शमूलियत जो ऐलान कयो। सिंध ऑनलाइन टीवी छतोचंद जे रिपोर्टर अमजद अली सूंगो मौजूद उन मौक़े ते मंजूर खुश्क, अब्दुल रज़ाक खुश्क ऐं सेठ पप्पू वरायो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान मुस्लिम लीग नून मुल्क जी वॾी पार्टी आहे जंहिंजो क़ाइद मियां नवाज़ शरीफ आहे जेको कॾहिं कंहिं जे अॻियां न झुकियो आहे। उन मौक़े ते अब्दुल्ला साबरो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।